सिंध हिकिड़ी नई सिंध पई अॾिजे केटीएन जे व्यूअर्स खे नज़र पियो अचे ऐं सॼी सिंध खे नज़र पियो अचे हिकिड़ी नई सिंध आहे 19 फरवरी वारी सिंध 5 अगस्त जी पई आहे जाम कंदड़ सिंध 8 अगस्त ते सॼी सिंध खे शटर बंदि कंदड़ सिंध ऐं अॼु 13 अगस्त ते सॼी सिंध बंदि कंदड़ सिंध ही भेनरूं ही भाउर उहो मुल्क उहो वतन उहा सिंध जिते माण्हू ला ताल्लुक़ हुआ सियासत खां ऐं पंहिंजे वतन जे मफ़ादनि खां उते अवामी तहरीक सिंधियाणी तहरीक जी क़यादत में नेशनलिस्टनि जी क़यादत में सिंधी उथी खड़ा थिया आहिनि कराची खां कश्मीर ताईं हिन वक़्तु हड़ताल आहे दादू में सिंधियाणी तहरीक अवामी तहरीक जो जुलूस आहे इहा सूरत हाल शिकारपुर में आहे सखर में आहे मदीन में अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जो काफ़िलो प्रेस क्लब ॾांहुं वधे पियो चौक क्रॉस कंदो ठटे में उहो काफ़िलो आहे गुलशन हदीद ऐं ज़ैनब मार्केट ॾांहुं काफ़िला वधनि पिया साॻी सूरत हाल दादू में आहे साॻी सूरत हाल नौशहरे में आहे मोरे में आहे वारे में आहे लाड़काणे में आहे ऐं मिठी ऐं नंगर पार्कर में आहे ऐं उमरकोट में आहे मदीन में आहे हाणे इन सॼी सिचुएशन में तव्हां ॾिसो त पीपुल्स पार्टी जंहिं फ़क़ति टैक्टिकली आरज़ी तौर ते पुठिते हटी पर अञा ताईं ऑफिशियली सिंधी क़ौम खां न सदर माफ़ी वरिती आहे न वज़ीर आज़म माफ़ी वरिती आहे न वज़ीर आला वरिती आहे न गवर्नर वरिती आहे बंगारनि खां माफ़ी वठंदो अक़लियतुनि खां माफ़ी वठंदो औरतुनि खां माफ़ी वठंदो ॿारनि खां वठंदो अल्ताफ़ हुसैन साहब खां वठंदो गवर्नर साहब खां वठंदो नवाज़ शरीफ़ साहब खां वठंदो असफंदियार वली साहब खां वठंदो सराइकियुनि खां वठंदो पीपुल्स पार्टी माफ़ी न वठंदी त फ़क़ति सिंधियुनि खां न वठंदी सिंधियुनि खां माफ़ी वठणु गुनाह आहे बाक़ी सॼे जग जान खां ज़रदारी साहब पीपुल्स पार्टी असांजा वज़ीर बा तदबीर उहे हथ ॿधी घीसी करे गोॾनि ते हथ रखी माफ़ी ॾींहं में 10 माफ़ी वठनि था माफ़ी वठणु ऐं माल ठाहिण जो जेको रिकॉर्ड हिन दौर में क़ाइमु थियो आहे कॾहिं न थियो आहे असीं तव्हांजे ज़रिए मीडिया जे ज़रिए हिननि हज़ारनि भेनरनि भाउरनि ऐं ॿियनि असांजे नेशनलिस्ट भाउरनि ज़रिए अवामी तहरीक चिता पई ॾे त जेकॾहिं इहा सूरत हाल बरक़रार रखी वई जेकॾहिं सिंध जे माण्हुनि सां ज़्यादतियूं ईअं थींदियूं रहियूं हैदराबाद खे बहाल न कयो वियो कराची के पुराणनि 5 ज़िलनि में ऐं 2 नवनि ज़िलनि सां 7 ज़िलनि में ईस्ट वेस्ट साउथ नॉर्थ इब्राहिम हैदरी लियारी ऐं मलीर में रेस्टोर न कयो वियो त इहे हड़तालूं इब्तिदाई क़दम आहिनि हिननि खे आख़िरी क़दम न सम्झो वञे आख़िरी क़दम आहे सॼे सिंध जा समूरा शहर ऐं रस्ता ब्लॉक करे छॾणु 2000 किलोमीटर सिंध मां लंघनि था जे 2000 किलोमीटरनि ते 6 करोड़ सिंधी बेनज़ीर साहिबा जी शहादत वारे ॾींहंनि वांगुरु अची वेही रहनि त कराची में छा वेंदो लाहौर छा वेंदो इस्लामाबाद छा वेंदो मुल्तान छा वेंदो गैस हितां लंघे पेट्रोल हितां लंघे पाणी असांजो कराची जेको वञे सो किंजर गुजो कैनाल मां वञे जेकॾहिं सिंधी अची वेही रहनि किंजर गुजो कैनाल ते पोइ कंहिंखे रोकींदो तंहिंजे करे पुरअमन तरीक़े सां सिंधियुनि खे जीअण ॾियो उन्हनि जा हक़ बहाल कयो कराची में सिंधियुनि जी मालिकी खे रेस्टोर कयो न त नतीजा हीअं निकिरंदा सॼी सिंध जीअं अॼु ॿरी उथी आहे तीअं मुसलसिल ॿरंदी रहंदी ऐं उथी खड़ी थी।